नाज़रीन, 1 साल अॻु रोड़ी में पसंद जो परणो कंदड़ जोड़ो ठुल में दरपदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहे। उन हवाले सां ॾिसो था मुख़्तार अहमद जी ही रिपोर्ट। जीअं त 1 साल अॻु रोड़ी में पसंद जो परणो कंदड़ जोड़ो दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण रहिया आहिनि ऐं अब्बासी ख़ानदान सां उन्हनि जो तालुक़ु आहे ऐं प्रेमी जोड़े खे पंहिंजे घर वारनि घर खां कढी छॾियो ऐं प्रेमी जोड़ो मेरान टीवी जी ऑफिस पहुची करे दर्दनि जा दास्तान खोले छॾिया। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त प्रेमी जोड़े खे तहफ़ ॾेई करे उन्हनि खे पंहिंजी ज़िंदगी आराम सां गुज़ारण ॾिनी वञे। वधीक मेरान टीवी सां उन्हनि ॻाल्हाईंदे चयो त मुझे वालिद साहब भी शादी कया, मुझी अम्मी फौत थियल आहे, उन वजह सां उन्हनि जे चकरनि में अची मूंखे घरों कढी छॾियो अथई। हाणे मुंहिंजे ससु सहुरनि ते कूड़ा ब्लेम थो हणे, सुभाणे मरियो बचे मां तव्हां खां पुछंदुमि ऐं न मूंखे हक़ थो ॾे न मूंसां का न ज़ारती थो करे। अब्बासी रोड़ी करबला मैदान। जी जी। शादी के घणो टाइम थियो आहे? तकरीबन मूंखे साल थी वियो आहे। साल थी वियो आहे। जी जी। अॻे पहिरियों सही हुयो? बिल्कुलु सही हो। हाणे छा थियो? शादी तकरीबन 5-6 महीना थिया शादी कई अथई, उन पोइ हाणे वरी मूंखे घरों कढी छॾियो अथई। हाँ साईं, मुंहिंजी छोकिरी खे कढी छॾियो अथऊं घर खां। हा न साईं, हिनखे माना तकरीबन साल खनि थी वियो आहे शादी खे। मुंहिंजी छोकिरी नौजवानी या मां ॾिनी मां टोरे पहिरियों न पिया ॾियूं, वरी ॾिनीसीं। जीअं असां छोकिरी ओड़ी टाइम कढी छॾियूं। हाणे मां ते कूड़ा इल्ज़ाम हणनि था त असांजो छोकिरो मोयो बचो, सुभाणे तुंहिंजे मथां असां इल्ज़ाम हणंदासीं, माना केस कंदासीं उबता सुबता। त असां वरी चयोसीं त असां माना पंहिंजी मीडिया में जाॾे काॾे इन जो हक़ हिसाब कराए छॾियूं, जो पंहिंजो हिनखे हक़ नथो ॾिए त हिनखे पंहिंजे घर में रहणु ॾे या पंहिंजो हिनखे हक़ ॾे, पंहिंजो इंसाफ़ थियो वञे। हेलो अब्बासी वेठल रोड़ी मौला करबला वटि। हा न बाबा, उहो साईं खे चवांसि मां खां आयो, छोकिरी घुरियईं कयईं, असां छोकिरी ॾिनीसीं कईसीं सुख मां, पंहिंजे हर शइ मां रज़ामंदी मां वठी वियो, ख़ुशी मां वठी करे पोइ मुंहिंजी छोकिरी खे साल सवा राहे वरी हाणे इन खे धिकारे ॾेई कढियो अथऊं। मां एसपी जैकमाबाद और एसपी सखर दे त मुंहिंजे पीउ खे और मुंहिंजे मुड़ुस खे धमकियूं मिलियूं वञनि थियूं और मूंखे बि मुंहिंजी शादी खे साल थी वियो आहे, ठीकु आहे। और मूंखे घर मां ई कढी छॾियो अथऊं। मूंखे चवंदा त न तोखे असां अॼु रखंदासीं घर में न कल, ऐं इहा वजह आहे त मुंहिंजे मुड़ुस खे ऐं मूंखे बि ऐं मुंहिंजे पीउ खे बि धमकियूं मिलियूं वञनि थियूं त तव्हांखे असां हेठि मथे असांजो छोकिरो थियो, असां कुझु बि करे सघूं था। महिरबानी करे मां अपील कयां थी हथ ॿधी त मुंहिंजे पीउ खे और असांखे इंसाफ़ पे ऐं मूंखे घर में रखनि, जा असांखे हक़ भरे ॾियनि। असांजी मर्ज़ी आहे, पोइ असां जिथे ई गुज़ारियूं।